ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। दौलतपुर सफ़न वेझो 15 सालनि जी नींगरी मुबैना अगवा थी वई आहे। वारसनि एहतिजाज कयो आहे। नींगरी फिज़ा ख़ानगी स्कूल में पढ़ाईंदी आहे। गुज़िरियल ॾींहुं घरां निकिती त वापसि नाहे आई। संदसि वारसनि जो इहो चवणु आहे। ॻोल्हा करण बावजूदि पतो नाहे पियो। शक आहे त रिक्शा ड्राइवर मोहम्मद अली लाशारी अगवा कयो आहे। वारसनि इहो इल्ज़ाम हयो आहे रिक्शा ड्राइवर मोहम्मद अली लाशारी घर ख़ाली करे भॼी वियो आहे। न्याणी खे बाज़ियाब करायो वञे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। दौलतपुर सफ़न वेझो 15 सालनि जी नींगरी मुबैना अगवा थी वई आहे। वारसनि पारां एहतिजाज कयो वियो आहे। नींगरी फिज़ा ख़ानगी स्कूल में पढ़ाईंदी आहे। गुज़िरियल ॾींहुं घरां निकिती त वापसि नाहे आई। संदसि वारसनि जो इहो इल्ज़ाम आहे त ॻोल्हा करण बावजूदि पतो नाहे पियो। शक आहे त रिक्शा ड्राइवर मोहम्मद अली लाशारी अगवा कयो आहे। रिक्शा ड्राइवर मोहम्मद अली लाशारी घर ख़ाली करे भॼी वियो आहे। न्याणी खे बाज़ियाब करायो वञे।